सखर हाउस पीपी अखबार सैयद जाहिद शाह बुखारी पीपी ऑफिस लेबर कॉलोनी में सखर में मेयर सखर अरसलान इस्लाम शेख जे जल्द सेहतियाबी लाइ दुआ जी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मर्द औरतुनि ऐं ॿारनि शिरकत कई। दुआ खां अॻु क़ुरान शरीफ़ जूं आयतूं तलावत कयूं वयूं। उन्हीअ मौक़े ते सैयद जाहिद शाह बुखारी जो चवणु हो त सखर जे नौजवान मेयर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख जी ओचितो तबियत ख़राब थियण करे इलाज लाइ कराची जी अस्पताल में दाख़िल आहे। संदसि जी जल्द सेहतियाबी लाइ धड़ी दर दुआगो आहियूं। रब मिठो खेसि जल्द सेहतियाब कंदो। सेहतियाब थी हिकु भेरो ॿीहर सखर शहर जी आवाम जी ख़िदमत कंदो। मेयर सखर जी कोशिशुनि सां सखर शहर खे रोशनियुनि वारो शहर बणायो वियो आहे। अरबे रुपयनि जा कम पाड़नि में जारी आहिनि। तरक़ियाती कम मुकमल थियण खां पोइ सखर शहर हिकु मिसाली शहर जो ॾेख ॾींदो। जाहिद शाह बुखारी जो वधीक चवणु हो त सखर हाउस हमेशह सखर जी आवाम जी ख़िदमत खे पंहिंजो मक़सदु बणायो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची